नासिन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसाती सूरत-हाल जो जाइज़ो वठण लाइ मेहर ऐं केन शाह तालुकनि जो दौरो कयो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसाती सूरत-हाल मालूम करण लाइ मेहर ऐं खैरपुर लाखन शाह जे तालुकनि जो दौरो कयो आहे। उन हवाले सां हू मेहर तालुके जी जेका MNV ड्रेन आहे फरदाबाद वारे इलाइक़े में MNV ड्रेन ऐं हमल डंड वारनि इलाइक़नि जो दौरो कयो ऐं उन दौरान हिन आपाशी खाते जे अमलदारनि खां ब्रीफिंग पिणु वरिती ऐं जेका इम्कानी ॿूड जा जेके इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि उन जे हवाले सां हिन ब्रीफिंग वरिती। बलूचिस्तान खां जेको पाणी अची रहियो आहे उन जे हवाले सां ताज़ो जेके बरसातूं पयूं आहिनि उन सिम नालनि ते जेको पाणी जो तमामु वॾो दबाव आहे उन हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ब्रीफिंग वरिती ऐं उन दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु सूबाई वज़ीर जाम खान शोरो, मुकेश चावला, MPS फयाज़ अली बुट, ज़ुबैर खान जूने जो, नवाज़ सरदार खान चांडियो, नवाज़ादा बुरहान खान चांडियो, मीर नादर खान मक्की, MNS सरदार रफ़ीक अमन जमाली, सरदार गुलाम तस्वीर गोरल, मुमताज़ जोखियो ऐं ॿिया अॻुवान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु आहे। जॾहिं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आपाशी खाते जे अमलदारनि खां ब्रीफिंग वठण खां बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे चए त ॿोध जा के बि इम्कान कोन्हनि के ऐं असांजा बंद मज़बूत आहिनि। सैयद मुराद अली शाह जो SP बंद सुत्रे बंद ते 90% कमु जेको आहे उहो मुकमल थी चुको आहे। जॾहिं त बाक़ी थोरो कमु रहियल आहे उहो जल्द मुकमल थींदो। हिन इहो पिणु चयो त ॿोध जा के बि इम्कान कोन्हनि के उनजे बावजूदि असीं हाई अलर्ट आहियूं ऐं सिंध हुकूमत कंहिं बि हवाले सां पंहिंजे माण्हुनि खे अकेलो न आहे छॾियो। अहिड़ी ब्रीफिंग वठण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाइण खां पोइ सैयद मुराद अली शाह सुत्रे बंद जे दौरे ते रवानो थी वियो। जी, तफ़सील ॾियण जे लाइ रियाज़, वॾी महिरबानी।